शेख हयात हो, हफीज़ कुरैशी हो, अछता माण्हू आहे, जुल्फ़कार जे घुटोड़नि सां गॾु हुया। जुल्फ़कार जे घुटे ते सॼी शइ मां फ़ाइदो बि वरितो पॉलिटिकली। उन वक़्तु कहिड़ी शयुनि सां गॾु जमात इस्लामी गॾु हुई उन वक़्तु, या सिंध में काउंसिल मुस्लिम लीग गॾु हुई, जेके सिंधी वञण सां केरु गॾु कोन। MRD तरीक़े में अवामी तरीक़े पीपुल्स पार्टी, अवामी तरीक़े पीपुल्स पार्टी सां MRD तरीक़े में जमात इस्लामी गॾु हुई, का फंक्शनल लीग गॾु हुई, केरु गॾु। तंहिंजे करे इहो हर दौर में समूरा माण्हू गॾु हुजनि मुमकिन ई कोन्हे। कॉमन एजेंडा ते आर्मी तरक़ी करे सघे, जीअं हर पश्तून कालाबाग ते हज़ारा वारो जुलो को पश्तून जी समरन जो मौक़ो सा ग्वादर के हवाले से समरन बलोच ग्वादर फोर्ट बलोच माण्हुनि जो वसीलो आहे। ये जेके कॉमन शयूं उन ते सभु गॾु थियण खां पोइ ऐं चाहिनि कालाबाग ते हिकु सही इन इशू पर पॉलिटिकली उन इशूअ खां पोइ वरी उहा सभु माण्हू गॾु आहे न। जेसी कालाबाग डैम जो धरणो ओबावड़े में सॼी सिंध गॾु, ओबावड़े खां पोइ ओबावड़ो पूरो थियो पोइ वरी सिंध गॾु हूंदी आई न वरी विच में अलॻि अलॻि स्टैंड हूंदा, अलॻि अलॻि पॉलिटिकल मसलन पाण सिंधियुनि जी मिनिमम एजेंडा छा आहे? पंहिंजी मिनिमम एजेंडा गैस वॾा इशू था। ये आदमशुमारी हुन हवाले सां कयूं पिया। आदमशुमारी जो माण्हू घणा छा कंदो, घणा माण्हू त पाण सिंधी खे पहाका ठाहिया पिया आहिनि। घणे मुड़ुस घर न हले ऐं घणे मुड़ुस हर न हले, घणे में घर न हले, घणा ई घणा माण्हू परेशान हूंदा आहिनि। पर पाण इन करे पचो कि पाण जेतिरा घणा आहियूं उहे जेन्युइनली काउंट नथा थियनि। घणा तो काउंट सही ॻाल्हि कई जिन दोस्तनि कई त जेन्युइन जेके हुजनि खपनि सही थियणु खपनि। पर असां मसलन गैस आहे, सुई गैस ठीक है। सुई गैस में पहिरियों दफ़ो गैस निकिती हुई, तंहिंजे करे नालो सुई गैस। पहिरियों दफ़ो पाकिस्तान में मोटरसाइकिल आई हुंडा जी, तंहिंजे करे माण्हू यामा आहे केतिरा कुझु था हुंडा छा उन्हें ख़बर ही कान हुई यामा आहे सुजुकी आहे, पर हुननि ॿुधी हुंडा फटफटो जेको हो हुंडा जो फटफटो हुंडा जो आहे, भले यामा हुजे सुजुकी हुजे। तीअं सुई गैस बलूचिस्तान में गैस त निकिरे थी 16%, सिंध में निकिरे थी 73%, 73% सॼे पाकिस्तान की गैस सिंध में निकिरे, 16% निकिरे थी बलूचिस्तान, यानी कुल 89% बस सूबा था ॾियनि, 11% खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब। यानी जेकॾहिं उहा 11% गैस इस्तेमालु कनि त उन मां ई रोज़ जेके पंजाब जा हुकुमरान चवनि था त गैस असांखे हिसो नथी मिले, उन गैस में हुननि जो शेयर आहे 11% जे इस्तेमालु कनि त हिकिड़े फैसलाबाद ऐं हिकिड़े लाहौर खे सप्लाई कोन करे सघनि। जेका हुननि जी असुल शइ आहे, हुननि जी असुल शइ जेका गैस में कॉन्ट्रीब्यूशन आहे उहा 11% आहे, उन मां त फैसलाबाद कोन हलंदो। असां वरी गैस खणनि था ऐं जेको वटन अंडरग्राउंड वाटर आहे, इंडस में जेको मथां पाणी पियो अचे, उन मथां पाणीअ में चवंदा शेयर असांजो आहे। ऐं जेको सब सॉइल वाटर जेको ज़मीन जे हेठां पाणी मौजूदु आहे अंडरग्राउंड वाटर, उहो चवंदा असांजो तव्हां। सभ खां वधीक अंडरग्राउंड पाणी आहे पंजाब में। उहो अंडरग्राउंड पाणी जेको पंजाब जो आहे उहो मर्कज़ी पूल में आई कोन्हे, उन मां हिसो पती कोन थींदो, उहो पंजाब जो। बाक़ी सिंध में जेका हेठि गैस मौजूदु आहे उन मां हिसो पती थींदो। ग़रीब जी ज़ाल सभु कंहिंजी भाॼाई वरी ॿेड़ी में वाणियो करो, तो असां वरी जेका पैसा आहिनि असांजी गैस आहे तंहिंमें सभु भाङे पाई वारा आहिनि। जेको हेठि हुते पाणी आहे हुन में हिसो हुननि जो आहे। पेट्रोल, सॼे पाकिस्तान जे पेट्रोल जो 69%, 69% of total petrol production has been generated, has been excavated या developed from Sindh। सॼे पाकिस्तान जी जंहिंमां सवेल ॿुधायो शायदि मूसवी साहब या कुछ साहब ॻाल्हि कई त 52-54 सीटूं 59% हुननि जी ऐं ॿिए सॼे पाकिस्तान जे सूबनि जी नुमाइंदगी 41% क़ौमी असेंबली में, ऐं सॼे पाकिस्तान जे पेट्रोल जो 69% जी सिंध ऐं ॿिया सूबा 3 मिलियन 31%। ऐं सॼे पाकिस्तान जो पेट्रोल असां खणी जेकॾहिं उहो पेट्रोल असांखां न खणंदा त पोइ असां वटि जेको 80-90 रुपए लीटर अथव सो असां वटि 10 रुपया लीटर हुजणो आहे जेकॾहिं असांजो पेट्रोल असीं पाण इस्तेमालु कंदा। ऐं असां वटि जेका गैस जो बिल तव्हांजो 1000 रुपए थो अचे तो 150 रुपया अचे हुन घर जो 1000 रुपए बिल थो अचे जेकॾहिं असांजी गैस असांखे इस्तेमालु करिणी। हाणे कोयलो
11,000 स्क्वायर माइल आहे घर जी एरिया, 10.5 खां 11,000 22,000, उन जे अध ते 10,500 ते कोयलो आहे, यानी सॼे थर जे अध एरिया ते कोयलो आहे। 9.5 खां 10,500 स्क्वायर माइल्स जे हेठां कोयलो पियो, जेको ईंदड़ 500 सालनि ताईं एक्सपोर्ट कजे तॾहिं ख़तम न थिए, पाण न बिजली ठाहे एक्सपोर्ट कयो। उनमें उनजो कंट्रोल सबर मुबारक कयो आहे। असांजा मेगा इश्यूज़ त इहे आहिनि। हाणे इहो छो आहे? असांजी रिप्रेज़ेंटेशन कान्हे, कामोड़ा सभु हुननि जा वेठा आहिनि, नौकरियुनि में हुननि जा माण्हू वेठा आहिनि। इहो त चयो ऐवान सदर में जेका मुलाज़मत में हिसो आहे, जिते ख़ालिद महमूद सुमरिया खे पॉइंट ऑफ ऑर्डर ते बीठो, उनमें ऐवान सदर में सिंध जी 5% नुमाइंदगी कान्हे, जेका टोटल लिस्ट में कोन्हे। हाणे उहो छो आहे? छाकाणि त गुज़िरियल 63 सालनि खां तव्हांजी नुमाइंदगी मथे थी कान्हे। आदमशुमारी में सिंध जे माण्हुनि जी एतिरी रिप्रेज़ेंटेशन थिए आहे, ऐं सिंध जे माण्हुनि जी अॻे कोशिशि कई हुई सुठी, ऐं उन में उस्ताद तंज़ीमुनि ऐं ॿियनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि रोल प्ले कयो। ऐं हींअर जेका कॉन्फ्रेंस थी अवामी तहरीक पारां, उन में जेका कमेटी ठही, उन जी नुमाइंदगी हिन मां तव्हां ॾिसो, सीरियसनेस ॾिसो त अवामी तहरीक पई कॉन्फ्रेंस कराए, मेज़बानी, ऐं अवामी तहरीक कन्वीनरशिप ॾे पई डेमोक्रेट्स फोरम खे ताईं कन्वीनरशिप एजाज़ अॼु सही था बची, असां फोन करे बचूं तव्हीं अची कन्वीनर थियो। छाकाणि घुटाणी निकिरी वञा, हिन जेको ॾेई छॾिया, हिन नालो कटे छॾिया, हिन गोॾा भरे छॾिया, हिन हिते विहारे छॾिया, हिन नालो कटे, हिन खे फोन आयो, हे जेका साज़िशी कल्चर आहे, हीअ मुंहिंजी संगत फलाणे, मुंहिंजी संगत फलाणे, हिन खे दॿिणो आहे। इहा जेका माइंड सेट आहे, इन माइंड सेट मां जल्दी न निकिरंदासीं। ऐं आउं कन्वीनर थी वञा, मुंहिंजो फोटो अची वञे फलाणो, असां सपना ठाहियो, मूं जलाल महमूद शाह, कादिर मक्सी साहब, टिनी गॾिजी चयो शाह अहमद शाह साहब खे पहिरियों कन्वीनर तूं थी। ॿी कन्वीनरशिप लाइ आउं पियो चवां जलाल शाह साहब जो तजवीज़ करे वेठा आहियूं, मुंहिंजे घर केतिरो अयाज़ अचे पंहिंजो कन्वीनर थिए, आउं पियो चवां साईं जलाल महमूद शाह खे, कादिर मक्सी अची शाह अहमद शाह चयूं तव्हां ॿिनी मां को थिए। हिन जे घर मीटिंग हुई जलाल महमूद शाह जे घर, उते घर में मीटिंग कोठाए, आउं होती कोन, उन में जलाल महमूद शाह कादिर मक्सी साहब जो अयाज़ अची कन्वीनर थिए, आउं मौजूदी कोन हुअसि मीटिंग। इहो जेको सिंध में नओं स्पिरिट पियो डेवलप थिए, इहो सभु सर्टिफाइड ॿुधायो। मूं फोन कयो, मां मुंहिंजो अदाई एजाज़ कुरैशी साहब वारा ऐं मुसली साहब वारा वेठा आहिनि, हिन में गॾिजी बिल्कुलु आउं तव्हां सां गॾु आहियां। फोन कयो बशीर कुरैशी खे, ज्यादा हाज़िर, आसिफ बालादी चयो असांखे जेका ड्यूटी अचण लाइ तयारु आहियूं। जिन माण्हुनि खे हींअर सिंध में इहो एटमॉस्फेयर पियो जुड़े, इन एटमॉस्फेयर जोड़ण में तव्हांजो वॾो कॉन्ट्रीब्यूशन सिंध टीवी जो, ॿियनि मीडिया चैनल्स जो, KTN जो, महराण जो, आवाज़ जो, काविश जो, अवामी आवाज़ जो, इबरत जो, ऐं उन्हनि ॿियनि समूरनि माण्हुनि जो, जेको क्रेडिट जी ॻाल्हि न आहे न, त उन्हनि समूरनि माण्हुनि जो जेके मसइलनि खे हाइलाइट कंदा, लागू कंदा, करोड़े हैदराबाद में जो बगावत जो वाक़ियो करनि थी, हुसैन खान वेठो गांव में नुमाइंदो हूंदो आहे, हुसैन खान जेके माई जिंदो जो केस लड़ियो थी वेठो असां उन जी लाश तमाम में जेको जेको फर्क़ आहे हिसो कोन्हे, उहो जिते जिते वेठो आहे हींअर असांजे सिंध टीवी ऐं KTN ऐं महराण ऐं आवाज़ ऐं धरती इन्हनि ओड में जेको रोल प्ले कयो, चश्मा जैलम लिंक ते तव्हां जेका प्रेस क्लब कराची में कॉन्फ्रेंस कई, उन प्रेस क्लब में जॾहिं सभिनी माण्हुनि खे तव्हां गॾियो ऐं उते मुराद अली शाह ऐं निसार फरोजी वेठा, ऐं उते जॾहिं ॻाल्हि ॿोल थी ऐं पीपुल्स पार्टी खे नज़र आयो त सिंध जे माण्हुनि जो मूड ॿियो आहे, उन खां पोइ उन्हनि खे ख़त लिखणा पिया, वठि वठा हल्की फुल्की करणी पई। तंहिंजे करे इहो जेके जंहिं डायरेक्शन में पाण वञूं पिया, पाण तमामु बहितर आहे। ऐं पहिरीं ॻाल्हि त जेके दोस्त हीउ प्रोग्राम ॾिसनि या हिते वेठा आहिनि, उन्हनि खे आउं ॿुधाइण थो चाहियां, लतीफ़ साईं चयो आहे त मकी रोम रड़की मकी रोम रड़की हदू हंजूं हद महा तोता बंद फिदा थियो बेड़ियूं नई बार पहुचगी पोहा सगो सगार। आस्ते आस्ते जेके बेड़ियूं
जेके बंदर हुआ उनखे तोड़े थो सुधरियो माण्हू। तव्हांजी हिकिड़ी सॼी जनरेशन एॾी बदकिस्मती आहे। हिकिड़ो सॼो 25-30 साल में वक़्तु गुज़री वियो। GM सैयद साहब, रसूल बख्श साहब, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब ऐं उन्हनि जे फॉलोअर्स, उन्हनि जे विच में